अवलला होली मालाल मजोधणी अवलला होली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवलती उन्हनि खे तव्हां सभिनी खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो इरादा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि ही जेके ॾियारा हुजनि इन्हनि ॾियारनि खां पोइ अवां जी ख़िदमत में वरी हाज़िर थी चुका हुजूं दुनिया जूं वरी नयूं ॻाल्हियूं नवां कम नवां रंग गर्मी त पंहिंजे उन ई उरूज ते हुजे मींहुं बि वसे वरी गर्मी बि हुजे ॿूसट बेड़ो लॻो पियो हुजे जो माण्हू खे समझो त ॿूसट अची वञे जड़ो केॾी महिल कीअं लॻो पियो हुजे मौसम त केॾी महिल कीअं लॻो पियो हुजे केॾी महिल हवा लॻे केॾी महिल वरी अहिड़ो माण्हू खे ॿूसट थिए जो माण्हू चयो हा ॿूसाट अची वञे हा कचो थिए जड़ो कचो छाला थींदो हुजे हो ॿूसाट पोइ हुजे ॿूसाट पोइ हुजे हा सो इहो हा वरी राधुलो ॿूसाट जे बाक़ी हा कचो बि थींदो हुजे सो अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो त गर्मीअ खां पाण खे बचाईंदा हुजो कमकार बि कंदा हुजो माण्हू खे घर अचे त पाणी वधि खां वधि माण्हू पीअंदो हुजे विकिड़ल मौसम हुजे न गॾियल मौसम हुजे वॾी ॾुखी हुजे सो न गर्मी खां पाण खे बालकनि खे बचाईंदा हुजो बालक बि जेके हुजनि उहे घर में हुजनि गर्मी में हिकिड़ा बालक त सॼो ॾींहुं ॿाहिरि घुमण फिरण में इन असुलु रुलण में पूरा हुजनि पंहिंजे घर में चुप माठ करे वेहंदा हुजो हिकिड़ो लेट जो वॾो मसलो हुजे आजार अहिड़ो हुजे हर ॿियो माण्हू दाह करे ऐं के वरी बालकड़ा जेके हुजनि इहा वरी दरियाहनि ॾे वाहन ॾे नंढे वञनि इन में वेझंदा हुजनि पोइ इन सां वरी माण्हू खे नुक़सान थींदा हुजनि सो इन खां बि माण्हू खे पासो करणु खपंदो हुजे सो इहे बि वॾा नुक़सान थींदा हुजनि किथे दरिया में माण्हू ॿुॾी वञे किथे वाह में किथे वाकर में किथे न किथे सो इहो जेको तारू न हुजे त बालकनि खे ईअं न छॾींदा हुजो पाण माण्हू गॾु हुजे इहो जेको हुजे चवंदा हुजनि त ओड़ो ज़ोराई जेका हुजे न इहा बि ख़राबु हुजे माण्हू खे ख़बर हुजे आस्ते आस्ते इहो तरण दुनिया में ॾिसो इहे सभु कम सिखंदा हुजनि असां वटि मुहाणो जीअं हुजे केॾो वॾो दरिया हुजे भले समुंड में वञनि त इहो हुननि खे तरण अचे या हुननि खे ख़बर हुजे नंढड़ो हुजे त उनखे जेको हुजे तरण सेखारींदा हुजनि उन्हनि खे सिखिया हुजे बाक़ी हाणे उन्हनि खे ॾिसी हर को असुलु पाणी में लही पवे पोइ वञी नुक़सान थींदा हुजनि पोइ रोईंदा हुजूं इन खां भलो इहो हुजे कि माण्हू एहतियात कंदो हुजे अबा जीअं बदक हुजे बदक जा बच्चा उनखे ॾिसी पोइ तरंदा हुजनि उन्हनि खे कोई सेखारींदो न हुजे पर ॾिसी करे पोइ यानी उहे बि सिखिया हासिल कंदा हुजनि त इहे ॾिसो कीअं तरंदा हुजनि सो सिखिया ज़रूरी हुजे सिखिया इल्म जी हुजे हुनर जी हुजे दुनिया में हलण जी हुजे जेसीं अवां सिखंदा न हुजो एसीं अवां उन तजुर्बे उन कम में अवां माहिर न थी सघंदा हुजो ऐं अॻिते तव्हां कामयाब न थी सघंदा हुजो सो सिखिया जो दर लाज़मी हुजे हा पोइ मौसीक़ी हुजे शाइरी हुजे हारी हुजे मज़दूर हुजे दुकानदार हुजे जेको बि हुजे हर कम में सिखिया ज़रूरी हुजे इल्म बि ज़रूरी हुजे इहे ॿ शयूं सभु शयूं जेके हुजनि तव्हांजे ज़िंदगी खां सलाहियल उन्हनि में सिखिया हासिल करणु ज़रूरी हुजे पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदा हुजूं त बालकनि खे मोकल हुजे पर हाणे बालक बि तयारी कंदा हुजनि अॻियां इहो अगस्त बि अचे सो अगस्त में बि ॾिसंदा हुजो त बालक स्कूल वञनि वरी स्कूल जी तयारियूं बि कंदा हुजनि उन जे हिसाब सां तकरीरूं बि कंदा हुजनि ऐं टेबला बि कंदा हुजनि सो बालकनि खे हींअर खां इहो पंहिंजे होमवर्क जी इन जी तयारी करणु खपंदी हुजे वालदेन बि उन्हनि खे सुजाग कंदा हुजो उन्हनि खे पंहिंजे वरी माहौल में तालीम वारे में वठी सो हिकिड़ा ॿार त इहे ट्यूशन पढ़नि इहे ट्यूशन पढ़ी बि वरी उन मां सिखंदा हुजनि के घर में वेही ट्यूशन पढ़ंदा हुजनि सो इहा पढ़ण बि ज़रूरी हुजे उनखे इल्म खे वधाइणो हुजे त बाक़ी त हाणे दुनिया जा इहे सियासी जेके हाल अहवाल सियासत में सियासत जे त इहे चकर अहिड़ो गोल चक्रो हुजे जो माण्हू खे सॼो ॾींहुं चकर ॾे सॼो ॾींहुं चकर ॾेई छॾे
कमल असल हे माण्हू मसलो। जूं वायूं बताल लॻूं पियूं हुजनि हाणे त माण्हू पघड़ना बि आहिनि टेंशननि में। सो ये ट्रेन सण जेको हुजे न ट्रेन सण में इहो हुजे त तेल महांगो थिए त हर शइ या बाहि लॻी महांगी थी वेंदी हुजे, हर शइ माण्हू पुॼी न सघे, वठी न सघे, ॿ वेला खाइण जे आजार में हुजे माण्हू, इन में हुनजो दिमाग़ ई कमु न करे। हिकिड़ी ग़रीब गर्मी माण्हू जेको हुजे जिंदगी में ॿियो त कुझु न करे सघंदो हुजे, पर ॿिनि वक़्तनि जी जेका मानी हुजे, जेको उन्हनि जे जीअण जो सहारो हुजे, उन खां बि हाजरत लॻा पिया हुजनि, पोइ माण्हू जी जिंदगी कीअं गुज़रे। बीमारियूं बड़ियूं, दवाऊं अहिड़ियूं महांगियूं हुजनि, बिजली जा बिल अहिड़ा अचनि, माण्हू खे मथे ते हथु, परेशानी। सम्झो घर में ॻाल्हि न वणे, ॿाहिरि वञे ॻाल्हि न वणे त कीअं गुज़ारो करूं। गाॾी वारो चए परेशान हुजां, रस्के वारो चए परेशान हुजां, अब जेको पंधु हले उहो उहो ई परेशान हुजे, पर पंधु हले पोइ बि हुनजूं परेशानियूं कहिड़ियूं हुजनि। घर जो राशन पाणी पूरो न थिए, महीने जो बालक जी तालीम जी पुराई न करे सघंदो हुजे, घर जो जेको हुनजो दवा दारू न थी सघंदो हुजे, माना जिंदगी सफ़ा ईअं सम्झंदा हुजो जहिड़ो असर कल्ह कहिड़े मसइले में हीअं पई हुजे, जहिड़ो कुन हुजे हीअं फिरंदी हुजे। सो उनजो मिसाल हिकिड़ो हे हुजे त हींअर असां खां वेझो ॾिसो त 10 तारीख़ ते इहो सोढल फ़क़ीर लॻारे जेको रागी हुजे उहो असां खां विछड़ियो हुजे। इहे अबा बीमारियूं बड़ियूं, इहे तकलीफ़ूं, इहे ॾुख खणी माण्हू पाण सां हलो वञे, अहिड़ियूं हालतुनि में रहे त सिंध जो हेॾो सुठो रागी, हेॾो भलो रागी हुजे, उहो दवा करण परेशान हुजे, जिंदगी गुज़ारण लाइ परेशान हुजे, जवान पुट जो मौत ॾिसी पाण परेशान थी हुजे त हालतूं माण्हुनि खे अहिड़ो त मोहताज करे छॾीनि, अहिड़ो ख़ामोश करे छॾीनि। कई जेके हुजनि हिननि मसइलनि जो जेको हुजे खाज लॻा पिया हुजनि, कुझु माण्हू सम्झ में न ईंदो हुजे, जिंदगी खे अॻिते गुज़ारण जी का ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे, पोइ हाणे मूंखे ॿुधाईंदा हुजे इहो जिंदगी माण्हू कीअं गुज़ार सफ़र करे। पर हू न त केतिरो ई पंहिंजो दर्द ॻायो हुजे, काफ़ियुनि कलामनि में दर्द ॻाए पंहिंजो पाण खे रिझायो हुजे, पर बासुल त दुनियादारीअ जो जेको वहिंवार हुजे न उन में जसर पाण बहितर न थींदा हुजूं त केॾा बि राग ॻाईंदा हुजूं, आला पींदा हुजूं, सुठो ॻाल्हाईंदा हुजूं, पर जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि। जीअ में आजार हुजे त सॼो जहान तव्हांखे आजार में लॻे। सो सोढल फ़क़ीर जी ॻाल्हि कंदा जो सोढल फ़क़ीर जे कुटुंब सां असांजे मेहरान टीवी जी पूरी टीम जेका हुजे, रामू राधा जी टीम, जेके बि सभु हुजनि उन्हनि सां ॾुख में बराबरि जा असां शरीक हुजूं। ऐं मेहरान टीवी जी शुरूआत में उनजो हिकिड़ो ॿोल हलियो हुजे, हिकिड़ी वाई हुजे त सरतियूं ॾियोमि सलाह हला। सो ससु जे पंधनि खे उन आलाप ॾेई उन ससु जे पंधनि खे निर्वार कयो हुजे मेहरान टीवी जे हिन स्क्रीन ते। सो उहे यादूं उन्हनि माण्हुनि जा उहे कम, माण्हू रहे न रहे पर उनजो कमु जेको हुजे सो प्रोग्राम जी शुरूआत जो सोढल फ़क़ीर जे आवाज़ सां कंदा हुजूं, ससुईअ जे पंध ते हलंदा हुजूं, पोइ सोढल फ़क़ीर बि कीअं हलियो हुजे उहो वरी भिटाई जे बेतन में जीअं असां सां मिलंदो चवंदा बि हुजूं, ॻाल्हि बि कंदा हुजूं। भिटाई जो हिकिड़ो बेत हुजे त न को संदो सूर जो, न को संदो सिक, न को संदो सूर जो, न को संदो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लहे। सो इहो बेत सोढल फ़क़ीर जे ज़िंदगीअ सां ठहिकियल जुड़ियल हुजे, पर सोढल वरी सरती हिन ससीअ जे सूरनि खे कीअं ॻाईंदो हुजे सो अव्हां जे नज़र कंदा हुजूं। वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। रामो इरादा ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि।
हा हिन सां गॾोगॾु महिराण टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब करो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, शेयर कंदा हुजो, कमेंट कंदा हुजो। ऐं ही प्रोग्राम ॿिया सभु प्रोग्राम रामू राधा ऐं जेके बि प्रोग्राम हुजनि उहे महिराण टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते बि ॾिसंदा हुजो, महिराण टीवी ते प्रोग्राम ॾिसंदा हुजो। राति जो बि ॿीहर अवां ॾिसी सघंदा हुजो जिते बि वेठा ऐं हिन हुजो वक़्तु ज़रूरु। वरी जेको हुजे टीवी ते असांजो इहो नंबर हलंदो हुजे, हा। इन ते फोन कॉल कंदा हुजो, रामू राधा सां कचहरी कंदा हुजो। असां जूं कचहरियूं हर छंछर अवां सभिनी ताईं हिन नंबर ते फोन ज़रूरु कंदा हुजो त हाल अहवाल ॾींदा हुजो तव्हां वटि कीअं हुजे गर्मीअ जी पोज़ीशन। ऐं गर्मीअ सां गॾोगॾु वरी हाणे जेको हुजे हालतुनि जे पर हिकिड़ी फोन कॉल अची वई हुजे। हलो हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? पर रिदवान फ्रॉम हैदराबाद। जी अदा वरी नालो ॿुधाईंदा हुजो। रिदवान। निदवान छा हाल हुजे? ख़ुशि हुजो? चङा भला? बिल्कुलु अदा गर्मी ॾाढी आहे। हैदराबाद में बि गर्मी लॻी पई हुजे? हा अदा। लाइट न हुजे छा? न हूंदी काथे आहे लाइट पाकिस्तान में। हैदराबाद जी ॻाल्हि कंदो हुजे बाक़ी त वॾा वॾा खंभा लॻा पिया हुजनि, ग्रिड स्टेशनूं लॻियूं पियूं हुजनि, इहे लाइट जूं त हुजनि न लॻलूं। नहीं बस हुकूमत एरिया बसि उन लाइ हुजे। जी राति भला निंड कई हुजे सही या लाइट जे चक्कर में निंड बि पूरी न थी हुजे? निंड करे पूरी थींदी न साईं। जो लाइट हली वेंदी आहे 12 बजे वरी पोइ चई ऑफिस लाइ वठिणो पइबो आहे। माना इहो लाइट जो वॾो बाक़ी दुनिया में जे वहिंवार में कीअं हलंदा हुजो, को कहिड़ो कमकार कहिड़ी किरत करो अदा? साईं छा था चओ साईं? सम्झ न वञे थो। मुंहिंजो कमकार कहिड़ो करो पाण? असां बैंक में। बैंक में? बैंक जी यार ड्यूटी त भली हुजे, मां ॾोकड़ करण में वॾी अवां जी महारत हुजे। ॿियो जी साईं वॾी दुखी नौकरी आहे उहा। हा इहा यार नौकरी भली हुजे, माण्हू ॾाढो सूट बूट पाए, माण्हू फर्स्ट क्लास लॻो साफ़ सुथरो ईअं वेठो हुजे, बसि रुॻो ॾोकड़ खे बसि हीअ कार हुजे पियो मशीन पे हले उते त नोट करे साईं नोट। पर उते त थधी मशीन बि हले, उते त उहे त वॾी थधिकार में वेठा हुजो अवां। न साईं उते बि लाइट हली वेंदी आहे। यार हाणे वाकई मूं बि इहो ॾिठो हुजे त अॻे बैंक में वञूं त बाजड़ो बर्फ वारे कारखाने में वियो हुजे, हाणे जो लाइट वञे त उते बि दर खुलिया पिया आहिनि, माण्हू वेठो सही ॻाल्हि आहे। अलाए छा हुजे अहिड़ी त गर्मी असुल थी हुजे। इहो बचत कंदी हुजे, हाणे इहे बि बचत करो अवां सभु बि। साईं सही था चओ। वॾी खैर लॻो पियो हुजे न। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां जूं। इहो छा चवंदो हुजे कहिड़ो के कारखाने में बि माना दर खुला पिया हुजनि, पघर हले। हिन में बैंक में इहो हाणे मूं चयो ॻाल्हि सम्झंदी तोखे कारखानो तो इहो चयो हुजे कारखानो, बर्फ जो कारखानो। बर्फ जे कारखाने में वञूं उते त पोइ थधिकार हुजे। छा थधिकार? बसि हीअं थधिकार। हाणे बर्फ में पाणी बेड़ो, बर्फ में ॾिसो त कमल को कमल सांड्री कमल ॾेडरी पई मज़ो ई न हुजे। हा मज़ो ई न हुजे। हाणे अॻे बर्फ बर्फ सभु को, हाणे ॿार बि लवाइनि इहो सोशल मीडिया ते अचनि फोटूं। हाणे बर्फ खाईंदे बि माण्हू बीमार, पाणी अहिड़ो अचे गले खे वठे। हा इहो वरी गले खे वठे। तूं बि जो खाईंदी हुजी पोइ रामण हाणे रामण छा करे वठो ई कोन, इहो दिले जो पाणी पियूं पोइ गलो वरतो पियो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम रामन। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कड़े शहर खां था? जामशेद पावर हाउस खां सिकंदर थोरो। वो पावर हाउस में वेठो हुजी, लाइट छो न मोकिलींदो हुजी? अरे लाइट भगवान मुल्क जी हालात ही हैरान। पोइ यार हेॾे सॼे पावर ते चढ़ियो वेठो हुजी, पावर सम्झंदो हुजी माना जंहिंखे चवंदा हुजे वॾो इन वटि पावर हुजे, तो वटि पावर हुजे, पोइ बि यार असां हेॾे लाइट न मोकिली। हाज़िर लाइट मोकिली पियो कोड। पाण वीचारो हथ में विझड़ो खया बैठो हुजे। ॿियो ख़ैर हुजे त ठीकु हुजी? अदा ॿियो ख़ैर हुजे? हा ॿियो ख़ैर हुजे। असांजो अर्धा उस्ताद ख़रीद हा वाह उस्ताद वही दलील
हा ई सांगी वारा भई साचा हाय हाय वाह वाह जरूर ॿुधाइजो कीअं जिंदगी गुज़रे जिंदगी जो वहिंवार कीअं गुज़रे बस जिंदगी वेठा आहियूं पहिरियों मां बचिया पढ़ाई पिया हींअर फर्स्ट पोजीशन आया वाह वाह मुबारकूं मुबारकूं ॿारनि खे इहे फर्स्ट पोज़ीशन माणी हुजे उन्हनि त अब इन्हनि खे सलाम चवंदो जी मुंहिंजे तरफ़ां राधुल जे तरफ़ां बि वॾी महिरबानी इहो कमु भलो हुजे यार बालक पढ़ाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अवां मोहबतूं हुजनि अवां जूं सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो तो इहो कमु भलो हुजे जेके बालक पढ़ाइनि हुनर ॾांहुं वधाईंदा हुजनि न असुल खट इहे खाईंदा हुजनि बाक़ी जेके असां जहिड़ी सोच जहिड़ा हुजनि पोइ राधुल मथे में रिंग रिंगा रिंग रिंगा हुजे बाक़ी तूं त हुअं वॾो असुल जेको हुजे न अकाबर हुजे कारोबारी माण्हू हुजे असुल तो वटि सोन जा कुकड़ हुजनि हाय रे हाय ॿुधी मरंदो हुजे हा सोन जा कुकड़ कोन हुजनि बाक़ी मिटीअ जी हा हुजे कुकड़ जेका ट्रां 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 करे तूं असुल जेको हुजे न वॾो कारोबार हुजे तुंहिंजो हुजे अॻे करोड़ हुजे कारोबार हुजे करोड़नि जो न हुजे हज़ारनि जो हुजे जरे घट अचे लखनि ते फुकड़ा खपाईंदो हुजे ॿियो वरी असुल छा कंदो हुजे बागनि जा ठीका जरे घट अचे लखनि ते पुगा हुजूं ठीका मुंहिंजो बापू खणंदो हुजे उन वटि तूं इहो जेको हुजे न कमु कंदो हुजे संभालो त हुजे ईअं लख गणिया हुजनि लख गणे ॾिना हुजनि वरिता हुजनि पोइ हाणे खणी कॾहिं माण्हू फ़ाइदे में करे वरी बोसण तूं बि अहिड़ा पाई टिकुनि वारा गुलनि वारा हाणे त पाईंदो हुजे हा पोइ अञा ॿोढ़ा हुजूं सादा हुजूं अञा बि ईअं थोरो ई हुजे अञा हाणे हिकिड़ो वॻो वठी उनखे असुल घसाए उनखां पोइ छॾी बसि वरी ॻाल्हि अहिड़ी करे रंग न वणियो हुजे हाणे हा पोइ रंग भला पकाई पेर रखियो हुजे घर में पोइ रामण जो बाग भला कहिड़े पासे वियो असांजे करे वियो हुजे असांजे बापू वटि ॾिसंदो हुजे अॼु बि उहे कारोबार लॻा पिया हुजनि उहे अननि जूं गुंथूं भरूं पियूं हुजनि अॼु बि असां ई लॻा पिया हुजूं बसि पोइ इहे पेर पंहिंजा रखिया हुजनि सदोरा बसि पोइ रामण इहो हाल पोइ रामण जीअं चवंदा हुजनि अंधी ऐं जंड रामण ऐं राधुल पियो फेराए पंहिंजा प्रकार न ॾिसंदो हुजे छा थियो हुजे पाण खां न हुजे हलो हुजे हाणे राधुल जेको हुजे निभागी लकी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम दादा केरु कड़े सर का दा बाबा शाहपुर चाकर खां अलीगुल्ला खो अदा शाहपुर चाकर वारा अलीगुल्ला खो अदा ख़ुशि हुजी चङो भलो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ख़ुशी जो प्यार सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्त गुज़रे कीअं मौसम हुजे अव्हांजे शाहपुर चाकर जी हाणे सॼी राति वेही गुज़ारींदो लाइट कोन हुई गर्मी सॼी राति पिया आहियूं आराम न पियो आहे अहिड़ी लाइट जा हालत करे सघजनि इहो त हर कंहिंसां वेल लॻो पियो हुजे ॿियो त मिड़ई ख़ैर हुजे न अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे जी अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे ॿियो सभु कहिड़ा तव्हां ख़ुशि आहियो असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं पंहिंजे घर में वेठा हुजूं न लाइट जी गणती हुजे न ॿी हुजे विझड़ो हणो बसि वो बा या बसि एतिरी महांगाई वधी वई आहे जो का पूरी कोन थी पए वो अबा इहो सुठो वक़्त जेको हुजे हुन मां हथ कढिया हुजनि वण न पोखींदा हुजनि हाणे न विझड़ो हणंदा असुल पंहिंजी ज़िंदगीअ तां माण्हू हटी वेंदो हुजे त पोइ इहे ॾुखियायूं पैदा थींदियूं हुजनि बिल्कुलु बिल्कुलु हाणे वरी वापसि न विझड़नि ते वञिणो पवंदो अलारामो हा तव्हां पंहिंजो वक़्त त उन कढियो हुजे न हुन में वण जे हेठां विझणे सां अधु सधु छांव राति मच्छर पोइ पुठनि खे धक पोइ माण्हू जाग इहो माण्हू पियो हले सुम्ही रहूं पोइ हाणे त असां इहा सिर न वरिती हुजे छा था इहा सिर न वरिती हुजे जंहिंमां पखो हले हा या वरिती पर हाणे हले कोन न राति जो इहो इन्हनि खे चऊं त भई इहा कहिड़ी सेन हा यार इहो सरमद सिंधीअ अॻे कलाम ॻायो हुजे त राति जो बर प्यारा ॾींहं जो छा थो भरे हे वरी ॾींहं जो बरे राति जो न बरंदी हुजे राति जो न बरे हुजे हिनजे माना सिर इहा बि कम जी कोन्हे न इनजी वरी इहा बैटरी मिलंदी हुजे उहा वठंदो हुजे न दा
हाँ पोइ हाणे वरी इहे कंदा न लाइट जो असरु त कोन्हे। न बि लाइट जो आसरो न कंदो बेंचूं बेंचूं रखे पख वख हेड़े जदीद दौर में माण्हू निंड बि पूरी न करे ने हवा बि न वठे त पोइ बाक़ी ज़िंदगी में छा कमायो हुजे। हा मनता शादियूं कलाम वारा मूं ॿुधाइजा। हा ज़रूरु 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 वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे थोरा। सलाम ॾींदा हुजो कुल्फ हुजनि अव्हां जा। तोखे छा थियो हुजे? मारवाड़नि जा सूर ॿुधी रोअण ईंदो हुजे सूर ॿुधी रोअण। हाणे हिकिड़ो सूर हुजे गर्मी सर्दी इंसान जी जिंदगी में हलंदो हुजे इंसान माण्हू खे हलण सिखणु खपंदो हुजे। काके जी जिंदगी जरे घटि 60 साल 70 ते अचे पुगी हुजे अञा बि घर में वाह बि सही न लॻे जो निंड पूरी न करे। हाणे इहो जिंदगी जो कड़ो हिन दौर में निंड न हुजे। हाणे इहे असां रही करे इहो कयो हुजे जो मींहं वसंदे त छा पर मींहं न हुजे त निंड पूरी करी असां सॼी राति असल जेको हुजे पासो हेॾे वराई पासो होॾे वराई बाहुनि में त मुंझनि में साह न हुजे जेको तोखे विझड़ो हणा। बसि निंड कड़ो बि हुजे असां निंड करूं खोंगरे था। हा बसि मच्छर पटियो जप हल बाबा वरी निंड अची वई हुजे केरु वठो इहो बैंटियूं वरी ठाहे वरी इहा सिर जेका हुजे इहा मुई बि महंगी लॻी पई हुजे ग़रीब माण्हू जे त असुल हथ वस में न हुजे। इहा किरे त टंग भॼियो पए पासो भॼी पए वरी नुस्कान इन त वेल कयो हुजे खणी अहिड़ी गर्मी थी हुजे। सो हाणे वरी कलाम ॾे हलंदा हुजूं वहीद अलीअ जे कलाम जी अदे फरमाइश कई हुजे ही साॻियड़ा थई साॻिया इन भूई सॼीअ जा भाॻिया सो यो सूर न रहंदा साॻिया अब आयो ॾिसंदा हुजो साॻियड़ा थींदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। मतलब दियो यार दुनिया मतलब दियो यार मतलब होवे त प्यार कर दन मतलब होवे त प्यार कर दन ए देख ना दे किरदार वो यार दुनिया मतलब दियो यार। एक दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जा प्रोग्राम रामू राधामी हलो वालेकुम सलाम हुजे साईं छाल हुजे खुश हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे तव्हांजो खैर आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे बसि पाण त हिक ॿिए खे ॼाणूं बसि दुनियादारीअ जे लाइ तारफ़ कराए छॾींदा हुजो। हा त बसि दुनियादारी अलाह जो निज़ाम आहे पियो हलंदो पियो केॾीमहिल दुखायूं केॾीमहिल सुखायूं जान खे हलाइणो आहे हलंदासीं बि सही जान सां। फ़कीर लखान ना साईं छाल हुजे हाल वाल पुछो हुजे साईं ख़ुशि ॿियो ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे साईं तव्हांजो खैर लॻे पियो आहे साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं हालतूं हुजनि ज़माने जूं साईं ज़माने हुकूमत त पंहिंजो सिट पाण मुझाए छॾियो आहे पाण मुझाए सां गॾु असांखे बि मुझाए छॾियो आहे। बसि पोइ अव्हां पंहिंजो कमु कंदा हुजो हुननि खे पंहिंजो कमु करणु ॾींदा हुजो बसि ॿियो छा साईं हुननि सां गॾियल आहियूं न असां बि तेल सस्तो कंदा अमन अमान कंदा त असांजो बि गाॾो हलंदो। बसि पोइ अव्हां जे अखियुनि में हूअं ई सुरमो विझी हू विया हलिया हाणे हू पंहिंजो पाण में पिया निबरंदा हुजनि। साईं इहे त असांजो ज़ोरी हलियल आहे न असां कंहिंखे चींजे बि चींजींदा ई कोन आहियूं पर हाणे कुदरत जे तरफ़ो इहे ॾमारा असांजे कंद में आहिनि। इहो कुदरत ते ॾोह न ॾींदा इहो असांजो पंहिंजो कयल कमु हुजे जंहिंजी सज़ा भोगींदा हुजूं ॿियो ख़ैर हुजे नंढड़ी ठीकु हुजे नंढड़ी चवे पई फुरे पई ज़ोरी फोन पर हाणे ये फोन छो फुरींदी हुजे चए त अधी सां ॻाल्हाया आहियूं चए त ॿारनि सां ॾिसंदी हुजे ॾाॾे खे ॻाल्हाइण ॾींदी हुजे हा चए थी हाणे बाक़ी हफ़्तो खनि आहे पोइ स्कूल खुली ईंदा हींअर अधी सां ॻाल्हाया कहिड़े क्लास में पढ़े या नंढड़ी अञा पहिरीं में पई पढ़े लॻभॻि खणी पेपर त इहो इहा पटी पढ़ाईंदा हुजनि ॿारनि खे हा अलाए त घर पढ़ाईंदा आहियूं असां पढ़ाईंदा आहियूं पोइ स्कूल में वरी हुनखे दोबारा कराईंदा आहिनि।
हा न न भलो भलो स्कूल माना सफ़ा असल दर ते हुजे छा? स्कूल आहे किलोमीटर जो, छोकिरो मोटर ते खणी ईंदो अथनि वरी खणी ईंदो आहे। हा न न भलो भलो साईं भलो भलो इहो कमु ॿियो। साईं उस्ताद शफ़ी फ़कीर ॿुधायो ऐं हदीस सां ॻाल्हाईंदी अथी। ओ राधुल राधुल ओ राधुल छॾींदो हुजे में कमु पियो हुजे। वालेकुम सलाम हुजे। ओए नढड़ीअ जी फोन आई हुजे चवंदी हुजे चाचीअ खे छॾींदा हुजो। अदा ॿियो ख़ैर हुजे चाक लॻो पियो हुजे। हे नढड़ी हुजे। हा हलो अमर मुंहिंजी राणी ख़ुशि हुजे। ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो ॿुधाईंदी हुजे अम्मी बि ख़ुशि हुजे। उहा सलाम ॾींदी हुजे तोखे अमर। वालेकुम सलाम मुंहिंजा बि सलाम ॾींदी हुजे उनखे। ओ अमर अदड़ी मानी मानी खाधी हुजे। इहो लस्सीअ जो लोटो त अमर भरे ॾेई वेंदी हुजे। हा अमर हे खणींदी हुजे। ओ अमर इहो लस्सीअ जो लोटो त भरे ॾेई वेंदी हुजे अमर मूंखे। ऐं अचूं जा पर ॾेई वेंदी हुजे अमर चाचीअ खे अचे लोटो भरे ॾेई वेंदी हुजे। अॼु त को थधी करे लस्सीअ खे छिटो करे पीअंदो हुजां पोइ को निड्र कंदो हुजां राति जो त न लाइट जो निड्र जी गणती हुजे। हा अमर त ख़ैर लॻो पियो हुजे न अदड़ी तूं ख़ुशि हुजे। हा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे। मानी मानी खाईंदी हुजे ऐं जेको हुजे स्कूल जो कम बि पूरो कंदी हुजे। समय बि न निकिरंदी हुजे ऐं काके खे लस्सी पियारींदी हुजे। अञा या लफ़ खई बेबला पढ़ंदी हुजे। काके खे लस्सी पियारींदी। हा लस्सी वॾी चोरी ठाहींदी हुजे सफ़ा झारे कंदी हुजे छटरी अहिड़ी झारे हुजे। छटरी भला छो घाटी लस्सी पोइ सम्झदव आराम कम खां ई वियो हलियो। हा ॿियो घाटी पियूं बाक़ी छटरी त असांखे न वणे। छटरी लस्सी छटरी पी पोइ वरी माण्हू ॾाढो चकर ॾेई वण हेठां खट रखे सुम्ही पवंदो जेको असां वटि हुजे वणनि जा वण ई वॼाए छॾिया हुजनि वढिजी बस। हाणे त असल निटण हुजे रगो पासा ॻोल्हूं किथे वेहूं किथे पाछो हुजे। असांजे माण्हुनि जे लाइ इहो गुज़र सफ़र वरी वण कपे खपाइण हुजे। अबा हो पंहिंजो हुजे पंहिंजो धक पाण खे हणो हुजे गोॾे खे वण खे कोन हुजे कपणो पोइ सदा जो गर्मी लॻ रगो भित जो पाछो ॻोल्हूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदा नालो अजीज पातनी सुजावल ज़िलो लॻे हिम्मतबंद मुनारकी दरिया जे किनारे खां। वाह वाह पोइ कोई शनाख्ती कार्ड बाक़ी नंबर रहिजी वियो हुजे भा। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी चङो भलो हुजी सभु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु गुज़रे कीअं मौसम हुजे सजावल जी? मौसम माशाअल्लाह माना बहार लॻी पई आहे थोरी थोरी गर्मी बि आहे। अचो त तव्हांखे सिंधू किनारे जो सैर करायां ॿेड़ी में। वाह यार उन ॾींहुं फोन कई हुजे त ॾाढी ख़ुशी थी हुजे या ॿेड़ी ऐं सिंधूअ जी ॻाल्हि कई हुजेसि। हा ॿेड़ी में घुमाया के मच्छू पला खाराए। मच्छी भला हाणे कहिड़ी मरे इहो त ॿुधाईंदो हुजे। वॾी मच्छी मरे पला पलो बि हुजे। हो पलो बि हुजे। अब हिते त इहो हथ जेतिरो पलो खण पलो हुजे त कोढ़ो हुजे जमियाणियूं हुजनि माण्हू हिते पलो वॾो हुजे। हा पोइ इहो काॾे वॾो हुजे समुंड वेझो हुजे पोइ वॾो पलो हुजे। पोइ इहो घणे मिलंदो हुजे अदा? ही 4-5 जो हुजे। एॾो महांगो लॻो पियो हुजे। अवांजे सरदा गोरो बाबा महिमाननि खे त सिंध में त महिमानी थींदो न। इहो घणे जो पलो? 5000। ओदा हा इहो 5000 जो पलो? हा इहो पलो 5000 जो। हिते हैदराबाद में महांगो हुजे हिते सस्तो हुजे। पोइ इहो बसि रुगो असांखे फोटू कढी ॾींदो हुजे जो पले जो फोटू ॾिसंदा हुजे बाक़ी वठी त कोन फोटू ॾिसी उन खां पोइ घुराए ॾींदो हुजे। फोटू ॾिसी पाणी जी फोटू में दव थी वेंदो। बसि फोटू ॾिसी पाणी जा 2-3 गिलास पीअंदा हुजूं त पलो खाधो हुजे ॿियो छा चवंदा हुजूं भला।
हाणे ते 5000 कॾां फ़क़ीर सां महीने में अञा त्या तो जी हुन नंढड़ो हुजे जहिड़ो त असुल इहो रांदीको हुजे इहो भलो हुजे नंढा नंढा वॾा बि हूंदा वॾा बि हूंदा बस भला नंढो घणे जो हुजे ओ नंढो 500 जो हूंदो इहो बस इहो सही हुजे हा न न इहो इहो तुंहिंजे लाइ सही हुजे न न इहे नंढड़े पल हा, इहो भाई नंढो नंढड़ा पलो। इहो नंढड़ा पला इहे न इहो न हुजे पलो हुजे त पले वांगी करे माण्हू खाईंदो हुजे खणी 5000 जी कुर्बानी जे 2000 जी पलो करे खाजे हा पले खे पलो करे खाइजे बाक़ी हाणे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं शोभा पलो खाई छॾियो वारो कर पाणी भरे ईंदी हुजे पलो खाई छॾियो हुजे हाणे ॻाल्हियुनि में पलो हल पलो खाईंदो हुजे खाई छॾियो पले जहिड़ो मोह ई न हुजे जो खाईंदो हुजे पाणी भरे ईंदी हुजे त हाणे पी छॾींदो हुजां बसि पाणी पीअंदो हुजे पलो खाई छॾियो पले हुजे जो फोटू ॾिसंदो हुजे पोइ थूम पोइ बसर पोइ मिर्च पोइ इहे धाणा पोइ हैंड सभु खाईंदो हुजे पोइ फेरियूं ॾींदो हुजे बसि अंदरि पलो तयारु हा बसि सही हुजे शोभा अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि कचहरी बि हुजे सो फोन ते जीअं अञा शुरू थिया हुजूं त अञा असुल ॻाल्हि गंढ ॿधी पई हुजे उहा ॻाल्हि बि ज़रूरु करूं पर हाणे हलंदा हुजूं ख़बरुनि ॾांहुं त ख़बरूं ॾिसंदा हुजूं त अॼु दुनिया में छा थींदो हुजे मौसम किथे बीठी हुजे हालतूं कहिड़ियूं हुजनि हुजे किथे तयारी हुजे कीअं सिस्टम हुजे इहो सॼो ख़बरुनि में ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं छिनी छा खां छॾियाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा रफ़ी साहब ॻाल्हाए बसरे खां ॿियो छा हाल हुजे साईं ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह जे घर में खैबां ख़ुशि आहे ॿाहिरि राजा ख़ुशि आहे राधुल बि ठीकु हुजे रावण बि ठीकु हुजे अव्हां बि ख़ुशि हुजो कीअं वक़्तु गुज़रे अलहमदुलिल्लाह ख़ैर होगा गर्मी तमामु घणी आहे बरसाति पए कोन थी अब गर्मीअ जी ॻाल्हि असुल ईअं सम्झंदा हुजो त सिंध में जे ॻाल्हि करूं त हर ॿिए माण्हू खां रड़ निकिरी वेंदी हुजे वरी राति निंड कोन्हे निंड बि कोन था अचो करियूं ज़ाहिरी ॻाल्हि हुजे राति जो निंड न हुजे ॾींहं जो ज़माने जा सियासतदान जा महांगाई जा चूर पोइ माण्हू कमल हेॾे मुंहुं करो हले बिल्कुलु महांगाई इलाही आहे महांगाई इलाही बसि ॿियो त ख़ैरु हुजे न साईं ठीकु हुजो अलाए करे मुंहिंजो भाई असांखे ॾाढो खपे न पंहिंजो जी वॾी महिरबानी हुजे ॻाल्हि कई हुजे पर अलाए साईं कहिड़ी ॻाल्हि चई हुजे पर ख़ैरु हुजे साईं वरी इहो हाल अहिवाल थींदो हुजे त ज़रूरु हाल अहिवाल करूं पर हाणे हाय मोरनि जी जे ॻाल्हि करूं त महिराणे टीवी ते मोर ॾिसूं आलाप सां जे मोर ॾिसूं त अहसासु थींदो हुजे त असां वटि क़दुर इहे हुजनि त असां भले टीवी ते वेठा हुजूं या महिराण टीवी जेका हुजे पखियुनि पखण जानवर जीत जो वणनि जो ख़्यालु रखे यानी भिटाई जो जेको पैगाम हुजे उन सॼे जो सॼो ख़्यालु रखे महिराण टीवी पर हाणे हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे उन सां कचहरी करूं पोइ सॼो हाल तव्हांखे मां ॾींदो हुजां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था मुर्तज़ा भाई अशरफ शाइर थो ॻाल्हायां सिजावल खां साईं अशरफ सर छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार अलाए तव्हां ॿुधायो ख़ुशि आहे तबियत सही आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं मोकिलूं गुज़रनि बसि मोकिलूं हाणे बाक़ी ॿ टे ॾींहं बधाई नथी आओ वक़्तु कुॾो छा चवनि अॼु शमा खे ॾिजो फ़ोन सां ॻाल्हाए वठूं राधुल थोरो ओ राधुल जी चंदी हुजां फोन हुजे हेॾां घोट करो मुख मुबारक ॾींदो हुजे ओ ठटे खां फोन हुजे
फोन किथां आई हुजे या सिजावल खां सिर्फ साहिर न हुजे उनजी फोन हुजे अॼु भला रगो यो सिजावल खां कालू होईंदियूं हुजनि हा सिजावल खां आयो अॼु बेड़ी भरजी आई हुजे फोन कॉल जी अदा छा हाल हुजे खुश हुजो चाक हुजो चङा भला हुजो अभी कहिड़ा आहिनि ख़ुशि तव्हां सभु सही आहे ख़ैर लखो पियो हुजे अवां जूं दुआऊं हुजनि अवां ॿुधाईंदा हुजो सजावल जी लॻो पियो अलाह जे कर में सजावल जी मौसम कीअं हुजे भला मींहं जो ॿुधाईंदो हुजे हाल अहिवाल कीअं हुजे अॼो की मौसम जो हाल मुख़्तलिफ़ शाम ताईं वरी बरसाति पवंदी 2 ॾींहंनि खां मुसलसल मींहुं पवे थो हेॾां सजावल में पियो हुजे 2 ॾींहं खां 2 ॾींहं खां मुसलसल शाम जे टाइम ते राति जे टाइम ते मींहुं पवंदो आहे ओॾे वरी वाह बि लॻ गई अॼु बि हुजे समान आयो मींहं जो हवाण हा हा उतर लॻे थो बरसाति सम्झो त शाम जो वरी अची वेंदी उतर लॻे पको पको हा मींहुं वरी ठहंदो ॿियो ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो सभु ख़ैर लॻो पियो जे फौज़िया सुमरो अवां जा घणा कलाम ॻाया हुजनि अंदाज़ो फौज़िया तक़रीबन मुंहिंजा 50 खनि कलाम ॻाया आहिनि पर जेको सफ़ा मशहूर खां मशहूर ॿोल थियो हुजे उहो कहिड़ो हुजे मुंहिंजो हिकिड़ो मशहूरु गानो ॻाईंदी आहे पासे में समाप्त ॻाईंदी आहे कहिड़ो हिकु दफ़ा मूंखे ॻाए ॿुधायो पोइ पाण उहो कहिड़ो खणी ॿोल ॿुधाईंदो हुजी हा तुंहिंजे विछड़े खे बीमार आहे दुआ थी लॻे न दवा थी लॻे पाण बि ॻाईंदी हुई हा सही हुजे मूंखे ॻाए ॿुधायो ॿियो ख़ैर हुजे बचड़ा सभु ठीकु हुजनि अलाए करम अलाए तव्हां ॿुधायो त ॾिसी असल में सोडल लगारी हवाले सां मूंखे थोरो ॻाल्हाइणो हुयो जी जी ॿुधाईंदा हुजो सोडल खे हिकिड़ो दफ़ा मूंखे हिकिड़ो प्रोग्राम ॾियणो दर्श रागी हुयो हा त हुन टाइम ते मुड़ुस भई फोनूं वोनूं हुयूं कोन तक़रीबन मोबाइल कोन हुई फोन ते कॉल थी त मूं सम्झो को वॾो को मुंहिंजे लाइ माना मसइलो थींदो चवंदो बाबा एतिरा पैसा ॾियो हीउ करियो पर दरवेश मूंखे जॾहिं मुंहिंजो नालो ॿुधो त अलाए करम मुंहिंजो नालो ॿुधल हुओ हा त मूंखे चई वियो यार तोसां कहिड़ा लेखा हाय हाय छा पहिरियों हुनजी माना अख़लाक हुई हा बसि पोइ प्रोग्राम ॾिनोमांसि गाॾी असां बि गाॾी बिज़नेस कराए ते ईअं कोन थींदो बाबा मूंखे हेतिरी फी ॾियो एतिरा पैसा ॾियो दरवेश बरल असां त जेके पंहिंजे ज़बान सां चयूं ते असां ॾिनासीं हा ॾाढो दरवेश फनकारो आयो ते असां पहिरियों दफ़ो सिजावल में आयो हा ज़बरदस्त महफ़िल कयूं तमामु हिकिड़ो ताक़तवर तरीन जेके माण्हू चए सिंगर हिकिड़ो सोडल फ़क़ीर न्याज़मंदीअ वारो हुजे ऐं हुनजी शख़्सियत हुनजी जेका पंहिंजी जुड़ियल हुजे मोहबती माण्हू असांजी अशरफ साहिर जी जी त हुनजो को ॿाहिरि न थी सघी मुड़ुस भाई बसि ख़ैर हुजे वॾी महिरबानी जे लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सोडल बि ईअं चई हुजे त थोरा मां थोरा मूं ते मारवड़नि जा पोइ हाणे मारवड़नि जेको हुनजो क़दुरु कयो हुजे सोभा चवंदा हुजनि त सार न लहंदी अबा कमल हुकूमत सार न लधी हुजे फलाणे सार न लथी हुजे पर आउं चवंदो हुजां जेके साहती जा माण्हू हुजनि न उहे बि सुखिया हुजनि हर कंहिं वटि मॾीअ जा इहे 2 ॿारा 4 ॿारा अन लहे फसुल लहे त भाई पंहिंजा जेके रागी हुजनि फ़क़ीर हुजनि वाजे वारा हुजनि अबा को साहिर को सुगड़ जे अबा उनखे अव्हां को अन जूं 2 बोरियूं ॾिनियूं हुजनि को उनखे को ख़र्च को राशन पाणी ॾेई ईंदा हुजो त उन में लही कोन वेंदा हुजो उहो वरी उन्हनि जो हक़ हुजे अवां जो फर्ज़ हुजे सो इन पासे बि साहतीअ जा माण्हू जेको सोडल फ़क़ीर बा अटे जे लप लाइ परेशान तकलीफ़ में हुजे दवा का जान परेशान वीचारो खाई खाई नेठ जान ऐं सॼो हुजे हो सूर पाण जा खणी वियो हुजे ख़ैर हुजे पर ॿियनि कंहिंखे मयार बि न ॾिनी हुजेसि हुन जेके काफियूं वायूं ॻायूं हुजनि उन्हनि सभिनी में हुन पंहिंजो दर्द बि सम्झो अव्हां खे ॿुधाए छॾियो हुजे सो हुनखे पाण अव्हां ते वञी ॾाह हुजो हाणे वञी पाण सोचींदा हुजो त हुन चयो छा हुजे कहिड़ा सूर वॾी दुखी कहाणी हुजे जॾहिं ससीअ खे ॻाईंदो हुजे पहिरियां ससीअ जो सुर मां तव्हांखे ॿधाई हुजे वाई त सरतियूं ॾियो मूं सलाह सो हुन में अव्हां ॾिसंदा हुजो त हुन में जेको वाको करे सदा हाणे इहो हुनजा पंहिंजा सूर ॾुख हुन में समायल हुजनि अबा सो बाक़ी हाणे जे अव्हां क़दुरु करो त ठीकु जे न क़दुरु करो त हुन मयार तव्हांखे बि कोन वारो वॼाए थो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे ता केरु कहिड़े शहर खां भा अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला
सही ख़ैर ख़ैर तव्हांजो दुआऊं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सफ़ा ठीकु ठाक सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे कीअं लॻंदो हुजे वक़्तु ई वन थो गुज़रे प्रोग्राम माशाल्लाह ज़बरदस्त आहे बाजी राधा खे सलाम वालेकुम सलाम हुजे राधुल जा बि छा सलाम हाल हुजे ख़ुशि हुजो चाकू जो जी जी अलहमदुलिल्लाह जी तव्हां ख़ुशि आहियो ख़ुशि ठीकु ठाक ख़ैर लॻो पियो हुजे घर भाती सभु ठीकु लॻा पिया हुजनि जी जी अलहमदुलिल्लाह तव्हांजो ॿियो को हाल दुआ अहिवाल ॾींदा हुजो अदा अब सादात कोट में गर्मी कीअं हुजे गर्मी जो न पुछो बस न पुछ मथे आहे टेम्परेचर बस बस अदा बस, हेॾे बस। बि थोरी तपिश ईंदी हुजे बस हाल अहवाल न पुछो हुजे बस कई हुजे यार बस कई जो ॿुधंदे ई पघर अची विया तूं हुजे त ॼण हुन मच बारियो हुजे हीअं खणी कयो हुजे गर्मी घणी आहे वाह हा वाह वॾी महिरबानी हुजे लख थोरा अधे खां हाल वतो त अचे पघर निकिरी विया अचनि वञ बस इहा फोन कॉल आई हुजे तोखे असर थी हा वियो हा इहो अहिड़ो त ऐं मूंखे तूं बि हुजी वॾी खिट हाणे मां खिच हुजां हाणे हुन फोन कई हुजे थोरो तोखे पघर अची वञे वाह रे वाह चई न पुछंदो हुजे मूं चयो बि पोइ पघर उघंदो हुजां ॿियो हाणे अरे छा ओ गर्मी त जिते किथे हुजे असां हिते ॾठा हुजूं सॼो ॾींहुं पघर वाहियूं पोइ हाणे पघर त ज़रूरु त पोइ अधे जो पघर गर्मी हुजे मथां पाणी वसायूं पाणी पियूं विझड़ो हलायूं सो हाणे गर्मी बि लॻी पई हुजे सो हाणे गर्मीअ में भला जेको थधो पाणी लाइट ऐं शरबत न हुजे भला कलाम अहिड़ो ई खणी हलाईंदा हुजो हलाईंदो हुजे हा? कुझु थधकार थींदी हुजे हला हा हा बसि पोइ हाणे जलाल चांडे जो कलाम हुजे हाय, हाय। त नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाहि बाहि वियो वियो ऐं जिगर खे सो हिन में त अञा गर्मी घणी बसि पोइ इहो ईअं गर्मी कोई में- कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हलो जी अदा केरु कड़े शहर खां भा कहिड़े शहर खां वाह वाह लाड़काणो यार मोहम्मद कॉलोनी ॿियो ख़ैर हुजे त ख़ुशि हुजो चङा भला हा सभु ख़ैर लॻो पिया अवां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां सभु ठीकु हुजो हा ख़ैर लॻो पियो हुजे गर्मी जो हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो अदा अभी गर्मी ॾाढो आहे तमामु तकलीफ़ आहे बिजली जो लो बिजली लॻो पियो आहे बिल घणा था अचनि ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहियूं वञो तव्हांखे अहिड़ो हुकूमत अचे असांखे परेशान करे छॾी अबा बसि पोइ वरी मां वरी सोचींदो हुजां त गर्मियूं लॻियूं पयूं जे नाणो हुजे त लाड़काणो घुमण वेंदो हुजां न पर अहिड़ी गर्मीअ में केरु हले हाणे करे अचो भई असांजे अखियुनि ते अचो का ॻाल्हि न आहे असांजा भाइर आहियो अची असांजी भई अचो पर चवंदो हुजी त अहिड़ी गर्मी लॻी पई हुजे त पोइ हरू भर नाणो ख़र्च करे वरी ईंदो हुजां अलाह ख़ैर कढो असांखे बसि ठीकु हुजे ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजां वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां जा रुगो अहिड़ो नारे में घुमंदो हुजे न हाणे उन्हारे में तूं विच में त असुल हलंदो हुजां अहिड़े तंदूर में तंतूर हुजे हाणे ॿियो छा हुजे भट्ठी हुजे भट्ठी पोइ हा हाणे भट्ठी हा भट्ठी वरी कहिड़ी हुजे उते जो असले लॻी पई हुजे तूं चवंदी हुजे त भट्ठी लॻी पई हुजे ॿियो भट्ठी छा हुजे तो वारी ॻाल्हि हींअर पंहिंजे घर में ई चङो हुजे हा ॿाहिरि कढण जहिड़ो न हुजां छा हींअर अहिड़ी जेका हल। सीज़न लॻी पई हुजे ॻाल्हि त अहिड़ी करी जो घर में चवां ॿाहिरि कढण जहिड़ो न हुजे हाणे गर्मी जी ॻाल्हि करां ना सपटिया ना सपटा मथे में तूं बि ईअं सफ़ा जीअं लॻी हुजी ठिकरीअ बराबरि लॻी हुजी जीअं हा मां असां त तोखे लॻा हुजूं
पोइ लॻा हुजूं हा अहिड़ा लॻा हुजूं तोखे बाक़ी पोइ छा चवीं शुकुर कंदो हुजे कहिड़ी जनानी मिली हुजे हा जेको चोवीह कलाक टीन वांगुरु ठड़कंदी हुजे हा न मथे में सूर विझंदी हुजे तोखे थियो हुजे ॿियो न त छा हलो हलो अलाए ते हो बैलेंस होई थोरो रखो तो वारी हा जेका हुजे ट्रा उन जे करे हो ड्रिजी वियो साजी हुजे ट्रा ते असुल फोन जी लेन ई कटजी वई ड्रिजी वेंदा हुजनि त रामण सां इहो हाल हुजे त वरी असां सां न फोन ते ईअं तो ॻाल्हायूं कहिड़ो थियो हुजे ख़ैर सलही ॻाल्हाईंदी हुजी त बि ईअं ॻाल्हाईंदी हुजी जहिड़ो कंदी हुजी बसि अलाए जहिड़ो त असां न कयो हुजे पर हाणे छा चवीं कि तूं हाणे ॿाहिरि वञण जहिड़ो हुजी मूं सम्झो त हाणे रामण तूं घर खां ॿाहिरि कढण जहिड़ो न हुजे इहे न चवंदी हुजां हींअर गर्मी लॻी पई हुजे माण्हू पंहिंजे घर में ई भलो हुजे पंहिंजे कखनि में वेठो हुजे हाणे मां हुजां 80 में घर खां ॿाहिरि कढण बसर खे जहिड़ो न ॾाढो लूण हाणे मानी खाई माण्हू पंहिंजो शुकुर करे वेठो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां वादा मोहम्मद उस्मान छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सब ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआनि सां तबियतूं बहार लॻी पियूं आहिनि गैर हाज़िर लॻा पिया हुजो अलाए छाजे करे अलाए गर्मी हुजे अलाए को मसरूफ़ियतूं हुजनि अलाए छा यार गर्मी बि अॼुकल्ह ॾाढी आहे राति बि ॾाढी गर्मी हुई ॿुधई न गर्मी असुल बसि दाऊं कढाए छॾियूं आहिनि हल त अव्हां जहिड़नि माण्हुनि खां जो गर्मी रड़ियूं कढाए त पोइ फ़क़ीर जो कहिड़ो हाल थींदो हुजे बाबा ॾिसूं पिया न दुनिया जहिड़ा ॾिसूं पिया हालत आहे ॾाढी बाबा हाओ हालत यार अहिड़ी हुजे असां पाण खे इहो जेको हुजे चवंदा हुजनि अबा ॿियनि जा हे रंग ॾिसी पंहिंजो रंग मटायो हुजे सो इहो वण ते विंजणे ते इहो अधु रुखी अधु बुखी नलको हणी विंजी माण्हू वेठो हुजे हाणे त अहिड़ो अचे माण्हू खरियो हुजे जो लाइट हुजे न हुजे त असुल अधु परेशानी उनजी बि माण्हूअ खे खाई वेंदी हुजे जिंदगी जहिड़ी लाइट थी वई हुजे हा बिल्कुलु छा आहे त कुझु सरंदी वारा माण्हू आहिनि उहे त पंहिंजो गुज़ारो कनि था हाओ ऐं ॿिया त आम माण्हू आहिनि वीचारा उहे त ॾाढो मुश्किल में वक़्तु था गुज़ारनि हा ते पखो हला गर्मी हुजे त कोसी हवा बि ॾिए लाइट बि न हुजे कोसी हवा ॾियण जहिड़ो बि पखो न हलंदो हुजे त पोइ मारवाड़ा छा कंदा हुजनि बसि मिड़ेई ॾुखियो सुठो वक़्तु गुज़ारनि था पर आहे ॾुखियो यार ॾाढो गर्मी में ॿियो ख़ैर हुजे हमारे इलाइक़े ते मींहुं वसियो हुजे का बहारी भला थोरी घणी को छा यार मींहुं वठो पर पासा वठी वियो वठी वियो माना कोन वठो असांजे ॾखिणे पासे वठो उत्तरे पासे वठो दिक़त कोन वठो माना कुदरत अव्हां ॾे लड़ियो ई न हुजे हा यार अलाए छाजे करे बसि पोइ इहे मालिक जा कम मालिक जा हा इहे सही मालिक जा कमाल हुजनि पर हीअ मौसम जेका सावणीअ जा मींहं हुजनि चवंदा हुजनि अदा दांद जे हिन सिंग ते वसे हिन ते न वसे पोइ हाणे सावणी हुजे हा इहो पहाको पुराणो आहे इहो असां बि ॿुधो आहे हा बसि पोइ इहो सम्झंदो इहा वॾनि निशानी रखे छॾी हुजे मींहं जी हा ॿियो इहे तव्हांजे माइटनि पहिरियां गिदरा तिबड़ जाम पोखिया आहिनि पोइ कीअं ॿुधऊं कयूं पियो त मींहुं न वसे असांजो नुक़सानु न थिए हा यार इन्हनि सां इहो बि वॾो मसइलो हाणे हिकिड़ो त खजी पोइ डंग पोइ इहो चवंदा हुजो त इहो सभु रंग उहे त वरी चवंदा हुजनि मींहुं न पवंदो हुजे पोइ हाणे माण्हू छा करे हलो कल वियो त पोइ गिदरा विदरा खारायूं तिबड़ विबड़ खारायूं यार पैसा कोन वरितऊं ते जेको हिते खाईंदो उन खां पैसा कोन वठंदा न न ईअं माण्हू सम्झींदा असांजा इहे बागड़ी बाबा ईअं महिमान नवाज़ हुजनि असुल सिंध जा रहाक हुजनि पोइ छा सम्झंदो हुजे यार इन ईअं माण्हू इहे भला हुजनि बिल्कुलु बिल्कुलु हा न न इहे माइट इन्हनि खे मुंहिंजा सलाम ॾींदो हुजे चई हड़ ॿधी मोकिले ॾींदो हुजे या मूंखे को चिबड़ सलाम ॾींदा हुजो वालेकुम सलाम राधा तुंहिंजा कहिड़ा हाल चई ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे सभु ख़ैर बेख़बर हाणे त रामू खां शिकायत कोन्हे न हाणे त सही थी वियो आहे रामूअ खां शिकायत का हुजे कहिड़ी शिकायत हुजे बसि वेठा हुजूं घर में शिकायतूं हाणे कहिड़ो करूं
ओदा थींदो हाणे जी जी अब हे मथो हणी 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 हाणे हे बचंदी हुजे न रावण पंहिंजे पंध ते अचे न वरी मुंहिंजो या का ॻाल्हि खोटंदी जे जीअं सियासत हुजे माण्हू वठ सट त सियासतदान हीअं कंदा हुजनि पर हो त पंहिंजी चाल हलंदा हुजनि माना तव्हां बि जेको आहे सो रहंदा सां चाल था हलो सियासत था कयो हाणे ख़बर पइजी वई इहा सियासत न हुजे पर आऊं सिधी ॻाल्हि ते हलां हीअ हरू भर चए त घर में मुंहिंजी हलंदी हुजे अब गिला कंदा हुजनि बिला हाणे गिला असां छो कंदा हाणे 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 इहो ॻाल्हाईंदी हुजे गिला कोन्हे फुट ते उहा गिला त मुंहं ते चवे थो त भई गिला कोन्हे इहा ॻाल्हि असुल इहा ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त हाणे वरी मूंखे चई ॾिनो हुजे त हा तूं ईअं हुजे बाबा मां त मुंहं ते ॻाल्हि कंदो हुजां अदा मूं ॻाल्हि मुंहं ते कई हुजे पर फुट कई हुजे पर फुट जेका ॻाल्हि आहे उहा गिला में तव्हां त मुंहं ते ॻाल्हायो बसि पोइ छॾे ॾींदो हुजे हे मुआरी छॾींदो हुजे त मुआरी जनानी जी तार हुजे निकितल हाणे ख़बर आहे न इहो दिमाग़ हुजे कहिड़ो किसो कहिड़ो खोलो हुजे छा चओ हुजे हाणे तार पोइ ॻाल्हि करी तूं हाणे कहिड़ो मुंहं ते ॻाल्हि कई हुजे पर ॻाल्हि शादी न कंदी हुजे जो बसि बाक़ी तूं रुगो ॿेर चूंडींदी हुजे शादी न कंदी हाणे वरी कलाम हुजे हिकिड़ो फ़कीर बि कमल कमल अहिड़ो ॻाईंदा हुजनि पोइ सोढल हुजे या हुसैन बश खादम हुजे हल इन्हनि जा त वरी ट्रोपाई पंहिंजा बोल पंहिंजा तो दिलड़ी यार धुतारी यार पो कान कयई पोइ वारी ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो यार धुतारी यार पो कान कयई पोइ वारी तो दिलड़ी यार धुतारी यार पो कान कयई पोइ वारी हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां के अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं असां जेके धरती जा माण्हू हुजूं इहे फितरत सां जुड़ियल हुजूं फितरत कहिड़ी हुजे पोइ दरिया सां जुड़ियल हुजूं पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा आज़ाद ठुल खां ॻाल्हायां थो रामू साहब मोहम्मद मिठल पहोर थो ॻाल्हायां ठुल खां ॻाल्हाईंदा हुजो ठुल ज़िला जे कफ़ाबाद तालका ठुल हा साईं बिल्कुलु सुञातो हुजे बिल्कुलु ठुल ॿुधल हुजे ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो ख़ैर साईं अमन तव्हांजो दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं महिराण टीवी जा रंग रामू राधा खे ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि साईं ॾाढो मज़ो ईंदो आहे रामू तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदे पंहिंजो ख़ासि तौर ते छंछरु आचर वारे ॾींहं ते तव्हांजा प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा आहियूं रामू राधा हूं बि महिराण टीवी असांजी नज़रुनि में लाजवाब कमु करे रही आहे ॿिया सिंधी चैनलनि जी भेट में वॾी महिरबानी हुजे अवां जूं मोहबतूं हुजे चवंदा हुजनि त जिते रूह ख़ुशि थींदो हुजे पोइ ज़ाहिर आहे हुन लाइ अहिड़ी ई लफ़्ज़ लिखंदा हुजो तव्हां इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे असां राधा बि पंहिंजो असांजी नंढड़ी हिकिड़ी आहे काकी उहा तव्हां सां ॻाल्हाइण चाहे पई रामू साहब अगरि तव्हां चओ त ॻाल्हाए तव्हां सां नंढड़ी बिल्कुलु हक़ हुजे हुनजे मां ॻाल्हाईंदे चाचो ऐं चाची बीठा हिननि बालकनि लाइ हुजनि न भा हा बिल्कुलु 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 हा ॾींदा नंढड़ी काथे हुजे नालो हलो बाबा नालो छा हुजे हा ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो जी हा असांजो हाल अहवाल सभु ख़ैरु लॻो पियो हुजे हा कहिड़े क्लास में पढ़ो
कंजन जी कंजन हेलो अबा अबा जी जी सर अपा अपा कुछ आयो ॿिया ख़ैर अपा महिरबानी तव्हांजी को सुठो कलाम ॿुधाए छॾियो ज़रूर हाज़िर वॾी हाज़िर महिरबानी ज़रूर ॿुधाईंदा हुजो वॾी महिरबानी हाणे ॿार वेठा सां आहियो मस्करियूं कनि चाचे चाचीअ दफ़ा कंदा हुजो मस्करी स्कूल वेंदा हुजो त वरी अव्हांखे मास्तर साईं अॻियां उते या मस्करी न कंदा हुजो त मथां पोइ वरी खाईंदा हुजो दरगाह तोखे को सल्टियूं लस्सी पियाई हुजी जाए ना हे ॾिसंदी हुजां थोरो मिड़े कख पियो हुजे कख पियो हुजे कड़ो तूं हुते काठूं करण वई हुजी ठी हुजां हिते हिनखे थोरो छंडो चङो हाणे छंडियो हुजे सो ॻाल्हि हुजे त जेका फितरत जी कई हुजे त पोइ थर हुजे दरिया हुजे काछो हुजे उतर हुजे लाड़ हुजे पखी पखण वण टिण इहे सभु जेके हुजनि इहे भिटाईअ जे किरदारनि सां जुड़ियल हुजनि इहे फितरती रंग हुजनि इन्हनि सां इहा सूंहं हुजे ऐं सिंध जा माण्हू हुन सां मोहबत ज़रूरु कनि पर हिकिड़ा उहे हुजनि जेके हुन सां मोहबत न कंदा हुजनि वणनि खे वढींदा हुजनि फितरत खे पंहिंजे सिर्फ़ु पाण ख़तमु कंदा उन्हनि खे वधाईंदा न हुजनि ख़तमु कंदा हुजनि पोइ ईअं हुजे जीअं मसी हुजे ॿिया कहिड़ा हुजनि जीत जणा पखी अबा ॾिसंदा हुजनि कंहिं महिल ॾिसूं त हरण पिया मारींदा हुजनि कंहिं महिल ॾिसो चीते खे मारे विझंदा हुजनि इहो ॾिसो सूंहं खे पंहिंजीअ खे पाण विञाइण वारी जेका ॻाल्हि हुजे पखियुनि खे मारणु इहो ॾिसंदा हुजो उते ई वरी हाणे जॾहिं कारूं जर जी ऐं कारसर जी ॻाल्हि थींदी हुजे त सच पुछो त महिराण टीवीअ ते मोर रक़्स करे त असांखे ख़ुशी थींदी हुजे पर वरी कॾहिं मोर पंहिंजा इहे टहूकनि सां असांखे ॿुधाईंदो हुजे त फितरत सां जेका हथ चुरांद थींदी हुजे उहे उन ते पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदो हुजे उन वीडियो में इहो टहूकनि पंहिंजनि में ॿुधाईंदो हुजे त असांजे लाइ इहा तकलीफ़ थींदी हुजे असां वटि इहो जेको रंग हुजे फितरत हुजे इन्हनि ते असां घुमूं इन ते असां रक़्स करूं जे उनखे अव्हां ईअं कपींदा कोरींदा हुजो त पोइ असांजी ख़ुशी पोइ मोरनि जी असांजी ख़ुशी कीअं हुजे पोइ असां डेल जे अॻियां कीअं रक़्स करूं असां पंहिंजी हिन जबल ते हिन पहाड़ ते असां हिन कारूंजर ते असां कीअं घुमंदा हुजूं सो हिकिड़े मोर जो आवाज़ु हुजे पंहिंजी सदा करे ॿुधाईंदो हुजे इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि ईंदो हुजां अव्हां मोर खे ॿुधो हुजे सच पुछो त मोर जॾहिं पंहिंजा इहे पर टिड़ींदो हुजे एॾी सूंहं पखेड़ींदो हुजे त असां वटि ईअं सम्झो बाग़ बहार ई थी वेंदी हुजे मींहुं वसे मोर ख़ुशि थिए मोर ख़ुशि थींदो हुजे त रक़्स कंदो हुजे ऐं पोइ असांजी फितरत जा सभु रंग उन में नज़र ईंदा हुजनि पर जॾहिं हींअर इहा ॻाल्हि थींदी हुजे कारसर जी कारूंजर जी थींदी हुजे हुन कटाईअ जी ॻाल्हि थींदी हुजे त सम्झो त इहो असांजो पंहिंजो ॾुखु हुजे हर घर जो ॾुखु हुजे असांजी पंहिंजी सूंहं खे इहो जॾहिं असां ईअं ॾिसंदा हुजूं त पोइ सम्झंदा हुजो त असांखे इहा ॻाल्हि का सुठी बि न लॻंदी हुजे ऐं फितरत सां चुरांद न कंदा हुजूं त बहितर हुजे पर उन्हनि खे बि अलाह साञा ॾींदो हुजे जेके हिन धरतीअ जा वाघ धणी हुजनि जेके धरती खे हलाईंदा हुजनि हिन मुल्क खे हलाईंदा हुजनि उन्हनि खे सलक इहो अहसासु थींदो हुजे रुगो पंहिंजे महल में वेही एसीअ में वेही गाॾीअ में वेही पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ुशहाली ॾिसी करे बाक़ी ॿियनि जे ज़िंदगीअ खे ख़ुशहाल करे ॿियनि खे ईज़ा ॾींदा हुजो त पोइ ॿियनि खे ईज़ा ॾियण खां जेको हुजे पहिरें अव्हां जेको हुजे न ॾिसंदा हुजो के इहे बि सावंत हुजनि सो हाणे मादने अलाए केतिरियूं शयूं हुजनि सुहारे सिंध मां उन आधार ते त असां तरक़ी न करे सघिया हुजूं पर हाणे हिननि पथरनि जे आधार कहिड़ी अव्हां तरक़ी करे असुल असांखे आवाम खे पटका ॿधाईंदा हुजो सो बसि ॻाल्हि हुजे सची ऐं खरी त अव्हां जे ॾुख ॾींदा हुजो त ॾुख त माण्हू सहंदा ज़रूरु हुजनि पर सही सही केतिरो सहंदा हुजनि कॾहिं जे रड़ हुजे न पोइ हिन मोर वांगुरु पखियुनि जी ऐं माण्हूअ जी जेका रड़ ऐं सदा हुजे ॾुखी हुजे सो अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर
थींदा हुजनि सो सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे साॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ वांजो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे सो- राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी अवां सां गॾु हुजो सो वेंदे वेंदे हिकिड़ो थर जो कलाम हुजे मारवाड़ी अंदाज़ में हुजे सो इहो ॾिसंदा हुजो असांखे इजाज़त ॾींदा हुजो धणी वरी सुभाणे निगहबान अवां सां गॾु हुजो तूं लस्सी त ठाहींदी हुजी त को माण्हू पीअंदो हुजे